जेको दुनिया में आयो एक ॾींहुं वेंदो को रहियो कोन्हे जे रहण जी कंहिंखे इजाज़त हुजे हा त उहा हिकिड़ी ज़ात इमामुल अंबिया साईं जन जी ज़मीन जे तख़्ते ते रहे हाँ पर अल्लाह ताला उन्हनि खे बि पाण ॾे घुराए वरितो त ॿियो त दुनिया में को रहणो ई कोन्हे ऐं इहा पक बि आहे पर पोइ बि असां वो चवंदा आहिनि सागा लाटू सागा चुग असां उन जाइ ते आहियूं कुछ वक्त अग में तकरीबन काफ़ी साल अचे वेझो थियो पंहिंजे इलाइक़े में अज़ाब जी सूरत में बरसात हुई हालांकि बरसात रहमत आहे बरसात अज़ाब नहीं पर कॾहिं कॾहिं उहा जॾहिं हद खां वधंदी आहे त पोइ अज़ाब जी सूरत थींदी आहे मोहब्बत ऐं प्यार इहा सुठी शइ आहे जो माण्हूअ जे दिलि में तबान मोहब्बत जो असर हुजे पर जॾहिं मोहब्बत हद टपंदी त पोइ गुनाह जे ज़ुमरे में वेंदी तंहिंजे करे हद मुक़रर आहे बारिश जी बि हद मुक़रर आहे पर पोइ जॾहिं उन हद खां वेंदी मथे त पोइ उहा अज़ाब जी सूरत में रिवायत में ईंदो आहे त साईं जन कॾहिं कॾहिं मग़मूम थींदा हुआ जॾहिं झुड़ खे ॾिसंदा झुड़ खे ॾिसंदा त साईं जन थोरो परेशान थींदा मग़मूम गम वारी सूरत कैफ़ियत थींदी साहिबनि अर्ज़ु कयो त या रसूल अल्लाह त भली ॻाल्हि आहे पाण फरमायो त उहा सुठी शइ आहे पर मूंखे ख़ौफ़ थींदो आहे त अॻियनि उम्मतुनि मां किन उम्मतुनि ते इन सूरत में अज़ाब आयो मूंखे बि ख़ौफ़ थींदो आहे त मतां का अज़ाब जी झलक न अचे बहरहाल ये शयूं दुनिया में आहिनि दुनिया में ज़लज़ला हाणे तुर्कीअ जी हाल ॾिठो हो जिन खे जो तसवुर बि कोन हो त को असांजूं महलातूं किरंदियूं उहे लोॾड़े में किरी पयूं किन ते हवा जी सूरत में अज़ाब आयो किन जो ज़मीन के धुॾण जे सूरत में अज़ाब आयो किन के बारिश जे सूरत में अज़ाब आयो ये सभु शयूं आहिनि अल्लाह ॾे वेझे करण जे लाइ त मन बाने के कुछ ख्याल थिए त मां छा आहियां मां त कुझु कोन आहियां सब शइ त हुन जे हथ में आहे हिकिड़े झटके में हिकिड़े लहज़े में हिकिड़े सेकंडनि में ॿुधाइनि था त कुल 40 सेकंड थियो 40 सेकंडनि में हज़ारनि जूं हज़ारियूं जायूं जॻहियूं तबाह शहर रोड रस्ता तबाह थी विया 40 सेकंड माना हिकिड़ो मिंट बि न अलाह जारो त ईअं देर आहे छड़ो हीअं इशारो करे त सॼी दुनिया फना थी वेंदी अलाह खां दुआ थो कयां त अल्लाह ताला छल असांखे सम्झ अता फरमाए हज़रत मौलाना अब्दुल्ला चांडियो अल्लाह ताला उनजे क़बर जे मथां किरोड़ा रम जा मींहं नाज़िल फरमाए मां उन जी हिकिड़ी तक़रीर ॿुधी अजीब साईं जे तक़रीर सम्झाइण जो अंदाज़ उन में साईं जन फरमायो त हिकिड़े पासे नो अचे थो हदीस में त जंहिं ॼाणी वाणी हिकिड़ी निमाज़ क़ज़ा कई त 80 साल जहन्नम जी टुॿी ईंदसि अब घणी 80 साल हिकिड़ी निमाज़ जो नमाज़ पढ़े ई नथो त उनजो असर छा हूंदो हे भाई त निमाज़ क़ज़ा जेको क़ज़ा थो करे ॼाणी वाणी क़ज़ा थो करे 80 साल जहन्नम जी टुॿी तो जो पढ़े ही नथो तो उनजो असर छा थियो इहो त निकिरंदो ई कोन पोइ चई त रब साईं असां इन ते बि ईमान आंदोसीं बिल्कुलु तुंहिंजे रसूल सच चयो ॿिए पासे नो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त सचे दिलि सां छड़ो तौबा जा लफ़्ज़ चवे थो त आसमान ऐं ज़मीन में जेको विच खाल आहे एॾा गुनाह अथसि पर छड़ो सचे दिलि सां अलाह जा ॾाढो तौबा कई त अलाह हिकिड़े झटके में सभु माफ़ थो करे छॾेसि पोइ इहो बि त गुनाहनि में शामिलु थींदो 80 साल वारा बि पोइ हिते काॾा पुॼंदा 80 साल उहो सॼो मुल्क वरी हिकु लहज़े में माफ़ बि करे सघे तंहिंजे करे हदीस में भी इंदो आ त ईमान इन जो नालो आ बिन शयुनि जे विच ते जेकी शइ आहे उहा ईमान साईं उहे ॿ शयूं कहिड़ियूं पाण फरमायो त हिकिड़ो ख़ुदा जो ख़ौफ़ बि हुजे ॿियो ख़ुदा जी में उमेद बि हुजे जॾहिं इन्हनि ॿिनि शयुनि में ईंदो जेको विची शइ आहे इहो ईमान आहे सफ़ा संदरो बि ॿधल न हुजेसि त छड़ो अलाह जी रहमत ते आसरो रखियो करे भई हुन वांगुरु संदरो कुल्हे ते हुजे रसो कुल्हे ते हुजे पियो ॾींहुं राति पियो हले बुराइनि में ईअं बि न हुजेसि सदाई वरी ख़ुदा जे ख़ौफ़ में बि न हुजे अलाह ताला वरी ख़लक़ियो आहे सोढ़ाई सॼो कुझु मुल्क जान हले थो पियो सदाई भव में बि न हुजे सदाई ख़ुशीअ में बि न हुजे इन ॿिन्ही जे विच ते इहो ईमान आहे अलाह खां दुआ थो कयां त अलाह ताला छल असां तव्हांखे दीन ईमान सही समझण जी तौफ़ीक़ अता फरमाए बहरहाल बार बार अचण इहा बि पंहिंजो हिकिड़ी प्यार जी निशानी आहे मां अलाह खां दुआ थो कयां त अलाह ताला इहो ताल्लुक़ तव्हां ऐं असांजो दीनी ताल्लुक़ तव्हां हयात क़ाइम ऐं दाइम रहाए शेर त पिया हिकु खे ॿुधायूं था कैसेटुनि में जाॾे ताॾे ॿियो अॼुकल्ह हे जेके वबा पैदा थी वई आहे दुनिया जे कहिड़ी कुंड ते बि हुजो चवंदा साईं इहो शेर त असां ॿुधो आहे इहो किथे बाबा मां त इहो चयो कोन्हे चयो सऊदीअ में वेठा उते चयोसीं हाणे इहो त असां वटि पहुची वियो आहे बहरहाल हालत इहा थी वई आहे ईअं दुनिया गॾिजी वई आहे अॻे तसवुरु हूंदो साईं 8-8 ॾींहं ख़त जो इंतज़ारु कबो त जॾहिं ख़त थो अचे मके पाक खां मदीने पाक खां हाल अहवाल मालूम थिए हाणे माण्हू पंहिंजे घर जे अंदरि बिस्तरे ते बिस्तरे में सवड़ में वेठो आहे उतां बि ॻाल्हाए थो वेठो त सऊदी वारे सां वरी रूबरू कचहरी थो वेठो करे
बहरहाल दुनिया ईअं थी पई आहे इहा बि शइ तव्हां ई असांखे ॾस ॾिए थी त हर शइ अलाह जे कंट्रोल में आहे इहो कीअं थोरो तवजो हे मोबाइल आहे मुंहिंजे हथ में मां वेठो आहियां हींअर इतबाग पई जे हिकिड़े ॻोठ में जलसे में ॿियो मूंखे दावत वारो चवे त साईं किथे पहुतऊं हुनखे मां चवां मां सखर क्रॉस कयूं थो अचां हू ॾिसंदो हे त हुते जो वेठो मौलूद चवे माना कूड़ बि पकड़िजी पवे माना हे शयूं वरी बि फिरी अलाह जे पासे ॾे आणनि थियूं माण्हू उनखे ग़लति इस्तेमालु करे उहा जुदारी ॻाल्हि आहे बाक़ी ईअं मसइलो आहे त को माण्हू जीअं तीअं उन में इस्लाम जी दीन जी ॻाल्हि आहे कहिड़ी बि शइ खे वठो उन में आहे अल्लाह ताला पंहिंजी हिकमत उन में समाई आहे त हे माण्हू कम अज़ कम एतिरो मसइलो आहे त माण्हू जो कूड़ पकड़ाए थी ख़बर पइजी वेंदी त केतिरो कूड़ो आहे केतिरो सचो आहे तंहिंजे करे हमेशह हल भले थोरो ॿुधो मां हिन जाइ ते वेठो आहियां हाणे मुंहिंजो प्रोग्राम आहे मदे जी वरी मदे जी खां कंदकोट खां वरी जेकमबाद खां पर झटपट इहे मुंहिंजा प्रोग्राम आहिनि हाणे मां अञा हिते वेठो आहियां हाणे जो मूंखे पुछे कंदकोट वारो त साईं किथे पहुतो हिते ख़ल्क़ ते इंतज़ार आहे मां हुनखे जा सखर क्रास थो कयूं अञा हो जो मोबाइल खोले तड़े हाजी साहिब त अञा हुते वेठो चए थो मुंहिंजी त कई कमाई वई हली मुंहिंजी त कई कमाई वई हले न मां स्टेज ते वेही करे जेको पाण खे बुज़ुर्गनि जो लुबादो वेड़े ऐं मौलवी सम्झी करे मां अवाम खे नसीहत कयां पाण ई कूड़ त पोइ बाक़ी छा बचो तंहिंजे करे इहे शयूं बि अलाह ताला जे तरफ़ खां आहिनि त बानो पंहिंजे रब सां सचो हुजे जे सचो न आहे त पोइ दुनिया में बि अलाह ताला कंहिंखे छॾींदो न पाण ई ज़ाहिर थींदो तंहिंजे करे जेतिरो थी सघे सचो मां कंहिं दोस्त ॿुधायो त CNG जो दौरो तकीर पियो करे भई मौलवी साहब कंहिं फ़ोन कयसि बार ॿिए जे जलसे वारो फ़ोन कढी वरी लऊड हेॾे मुंहुं करे चई त CNG ते लाइन लॻी पई आहे कतार CNG ते इहो सम्झी त CNG ते पातो पिया हलनि तकीर ॿियनि पियो पोइ असांजा हाल इहे आहिनि त पोइ काॾे वञूं अल्लाह खां दुआ थो कयां त अल्लाह ताला शल सचाई बि आणे सचनि सां अल्लाह ताला रहण जी तौफ़ीक़ बि अता फरमाए इहे सभु शयूं वरी बि अल्लाह जे रस्ते ॾे वठी थियूं वञनि पोइ उन में ग़लति केरु इस्तेमालु न करे मां त इन में एॾो हैरान आहियां त हिन में मोबाइल कहिड़े अंदाज़ में आई आहे उन में छा आहे पर वरी साॻे वक़्त में दीन जे पासे ॾे ॾिसो त सच कूड़ बि ज़ाहिर थो थिए इन सां वरी बि अल्लाह ताला जे तरफ़ खां हुकुम आहे ॼण त कूड़ो न थी सचो थी सचो थींदे त तुंहिंजो वक़ार इज़त रहंदी सचो न थींदे त पोइ माण्हू ईअं चवंदा त बाबा तकड़ हिन खां जान छॾाए वरी ॿिए खे आणियूं था तंहिंजे करे तव्हां पंहिंजे रब सां सचो हुजो त अल्लाह ताला तव्हां सां फज़ुल फरमाईंदो बहरहाल ॻाल्हियूं घणियूं थी वेंदियूं पोइ मूंखां आलिम सुवारा आहिनि मूंखे बि इहो ॿुधाए मूं जेके लाइन ठही पई आहे